कोटड़ीअ में फोरन ख़ैरात वठी गुज़ारो कंदड़ खदड़े फ़क़ीर खे बि न बख़्शियो। खदड़े फ़क़ीर खां रोक रक़म समेत किस्तुनि ते वरितल मोबाइल फ़ोन बि फोरू हथियारनि जे ज़ोर ते फुर करे फ़रार थी विया। खदड़ो फ़क़ीर इंसाफ़ जी अपील कंदो रहियो। केरु हुया? घणा ॼणा? 2 ॼणा। हिकिड़े खे वञ जेको न हूंदो आहे हमाली कंदा आहिनि, उहो रुमाल वेड़ेलुसि ककी ॾाढी कक मुछ अॻे खे मां न ॾिठो। बाक़ी पोइ उहो इहो पैसा घणा था हाणे? 500-3000। छा पिस्टल रखियनि या छा? पिस्टल हिते रखियो आहिनि मूंखे। अच्छा। हा 2 दफ़ा मेजर किन मूंखे ख़बर आहे गोली कोन्हे, पर 3 साल बचाईंदो आहे न। हा मूंखे खसिया, वरी मां सुबुह जो आई आहियां वॾेरे ते असांजा न आहिनि, उहे ॿियनि जा आहिनि। अच्छा। मां काकी खां इंसाफ़ घुरां। घणे जी मोबाइल हुई? 62,000 जी किस्तुनि ते मूं डबो पियो आहे। हूअं कैश में 20-25,000 जी आहे, किस्तुनि ते 62,000 दादू मां वरिती आहे। तालबा बसि मूंखे इंसाफ़ ॾियो।